अस्सलाम वालेकुम दोस्तों, वॾी अपडेट तव्हां शेयर कंदा हलूं असद कुरैशी जे ड्रामे जे बारे में। असद कुरैशी जी जेका शूटिंग रहियल हुई दोस्तों, उहा मुकमिल थी चुकी आहे ऐं असद कुरैशी जी भिट साईं ते ऐं बक़ाया बंगलनि जे अंदरि जेका शूटिंग हुई असद कुरैशी रहियल हुई, उहो 3 ॾियारियूं खां वठी मुकमिल थी चुकी आहे, फाइनल थी चुकी आहे। हाणे दोस्तों तव्हांखे बसि कुझु ॾींहं इंतज़ारु करिणो आहे। इंतज़ारु छाजो करिणो आहे दोस्तों? हवेली ड्रामे जूं जेको एपिसोड रुकियल हुया, हाणे हवेली ड्रामे जा एपिसोड कुझु ॾींहंनि जे अंदरि ॿीहर रिलीज़ कया वेंदा। उतां 7 तारीख़ खां स्टार्ट थी वेंदा। असद कुरैशी जी शूटिंग जे करे ई कमु रुकियल हुयो। मंज़ूर दानी साहिब सां असांजो राब्तो पल पल जो हले थो पियो ऐं डायरेक्टर सां, ऐं उहा मुकमिल जीअं ई थी ऐं तीअं ई असां तव्हांखे अपडेट ॾियणु अची वियासीं। हवेली ड्रामे जा जेका शौक़ीन आहिनि उन्हनि खे कुझु ॾींहं इंतज़ारु करिणो आहे ऐं हवेली ड्रामो हाणे तमामु जल्द हलण वारो आहे दोस्तों। ऐं हवेली ड्रामे जो बसि कुझु क़िस्तूं जेकियूं आहिनि न हुयूं जेको रहियल, उहे मुकमिल थी चुकियूं आहिनि। हाणे उतां ई साॻी जाइ खां हवेली ड्रामो ॿीहर हली वेंदो। हवेली ड्रामो बहितरीनु सीरियल सोप सीरियल आहे दोस्तों। 3 स्पेल जी शूटिंग मुकमिल थी चुकी हुई। बसि 2-3 ॼणनि जी असद कुरैशी जी शूटिंग रहियल हुई। मां लगातार तव्हांखे ॿुधाईंदो रहियो हुउसि ऐं अॼु तव्हांखे हिन वीडियोज़ जे ज़रिए ॿुधाए रहियो आहियां ऐं तव्हांखे इहो पूरी अपडेट ॾेई रहियो आहियां। हाणे 4 स्पेल जी बि शूटिंग ॿीहर अॻिते स्टार्ट थी वेंदी ऐं 4 स्पेल बि पंहिंजी पुॼाणी ॾांहुं शुरू थी वेंदो ऐं 4 75 खां 100 ताईं हूंदो ऐं सम्झो 25 एपिसोड उहे उन्हनि जी शूटिंग थींदी। बाक़ी 75 ताईं कंप्लीट थी चुको आहे हवेली ड्रामो। 75 वॾियूं क़िस्तां हूंदियूं आहिनि दोस्तों। 46 तव्हां ॾिठियूं आहिनि, हाणे 47, 48, 49, 50, 51। हाणे जीअं ई स्टार्ट थियो हाणे लगातार ईअं हलंदियूं वेंदियूं क़िस्तूं दोस्तों। लाइक सब्सक्राइब उदासी TV कंदा। अल्लाह हाफ़िज़।